गवर्नमेंट कॉम्प्रिहेंसिव हायर सेकेंडरी स्कूल के उस्तादन शागिर्दन तालीम खाते के अमलदारन पारां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध के सिरे हेठ रैली कढी वई। शागिर्दन ऐं उस्तादन वॾे जी अंग में रैली शिरकत कई। शागिर्दन के हथन में बैनर प्ले कार्ड खयल हुआ जंहिं ते मुख़्तलिफ़ स्लोगन पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, मुस्तक़बिल के मेहमारन के स्कूल उमाणियो, सिंध संवारियो ऐं ॿिया नारा दर्ज थियल हुआ। रैली गवर्नमेंट कॉम्प्रिहेंसिव हायर सेकेंडरी स्कूल खां कढी वई, जंहिं क़यादत तालके ऑफिसर हसन अली मंगरियो, सीनियर प्रिंसिपल मैडम नसीम अख्तर मेमण, प्रिंसिपल अब्दुल वहाब बलोच, असिस्टेंट प्रोफेसर अब्दुल हलीम चाचर, सब्जेक्ट स्पेशलिस्ट सईद अहमद भयो ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शिकारपुर रोड, बोर्ड ऑफ गोलीमार, माका ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि खां थींदे स्कूल जे गेट ते इख़्तिताम पज़ीर थी। उन मौक़े ते तालीम खाते जे अमलदार टीईओ सेकेंडरी हसन अली मंगरियो, सीनियर प्रिंसिपल मैडम नसीम अख्तर मेमण, प्रिंसिपल अब्दुल वहाब बलोच ख़िताब कंदे चयो त पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो त जीअं बहितर तालीम हासिल करे सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।